मेज़बान फैज़ सिंधी ऐं तव्हांजे लाइ खणी आयो आहियां प्रोग्राम सिंधी अदब जी तारीख़। सिंधी अदब जी तारीख़ में तव्हांखे जेको आहे सो मूमल राणे जो किसो ॿुधाईंदासीं जेको सुमरन जे दौर सां तालुक़ु रखे थो। हिन खां पोइ आख़िरी जेको दास्तान आहे सोरठ राय ॾियारी अॻिए एपिसोड में तव्हांखे पेश कंदासीं। अॼु असीं तव्हांखे मूमल राणे जे दास्तान ॿुधाईंदासीं। साईं ॻाल्हि कनि था त 15वीं सदी ईस्वीअ में राजा नंद नाले हुकुमरान जेको सो हुकूमत कंदो हो मीरपुर माथे ॾे ते हुकूमत कंदो। उनखे 9 नियाणियूं हुयूं। उन्हनि मां 2 नियाणियूं जेके हिकिड़ी मूमल त सूंह में तमामु मशहूरु हुई ऐं उनखां सवाइ सूमल जेका हुई उहा वरी ॾाहप ऐं कारीगरीअ जे करे ॼाती सुञाती वेंदी हुई। हिकिड़े ॾींहुं छा थियो त राजा नंद पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी शिकार लाइ सिंधु दरिया वियो। उते अजीब हिकिड़ो मंज़रु ॾिठईं त हिकिड़ो सूअर जेको आहे सो नदीअ जे विचां वञे पियो ऐं जितां मटे पियो उतां जेको आहे सो पाणी सुकंदो वञे। त राजा नंद खे बि वॾी हैरानी थी हिन ॻाल्हि ते। नेठि छा कई जो हुनखे शिकार करे फायर करे मारे उन मां कोशिशि कई त हीअ उहा कहिड़ी शइ हिन में आहे जंहिंजे करे जेको आहे पाणी सुकियो थो वञे ऐं क्रॉस करे थो वञे। नेठि वञी उनजो ॾंद कढियईं ऐं ॾंद में इहा ख़ूबी रखियल हुई त जितां बि ॾंद ॾिसबो हो उतां पाणी सुकी वेंदो। पोइ त राजा नंद वापसि आयो ऐं ख़्यालु कयईं त आउं हेॾो अमीर माण्हू आहियां, मुंहिंजो हेॾो ख़ज़ानो आहे जेको चोरी बि थी सघे थो। ऐं जेकॾहिं इन ई ज़ोर ते ऐं ॾंद जे ज़ोर ते दरिया में सिंधु नदी में वञी ऐं पंहिंजो ख़ज़ानो पूरे छॾियां त केॾो न सुठो थिए। इहो सोचे पंहिंजो मुकमल ख़ज़ानो खणी उहो ॾंद खणी जेको आहे सो वियो सिंधु नदीअ ते वञण सां गॾु हुन उते पाणी ॾंद रखे ॾेखारियईं त पाणी सुकी वियो। पाणी सुकण सां हुन उते खोटाई करे उते सॼो मुकमल ख़ज़ानो पूराए ऐं पोइ हुन ई ॾंद जी ताक़त ते उहो जेको आहे सिंधु नदी क्रॉस करे पंहिंजी महल में आयो। थोरा ॾींहं थिया त वरी बादशाह खे ख़्यालु थियो त भई आउं पंहिंजे ख़ज़ाने जी का ख़बरचार लही अचां। हिन ख़ज़ाने जी ख़बरचार जे लहण जे लाइ हू वरी महल में निहारी त जेको आहे सो उहो सूअर जो ॾंद पुछा करणु निहारे बीह रहियो, किथे बि उहो ॾंद मिले न। नेठि ख़बर पई त इहो मूमल जेको आहे सो कंहिंखे ॾेई छॾियो आहे। असुलु किसो इन ॾंद जो इहो हो जो हिकिड़े फ़क़ीर खे ख़बर पइजी वई हुई पंहिंजे जादू जे ज़ोर ते त इहो ॾंद राजा नंद जे घर आहे ऐं राजा नंद जी गैर मौजूदगीअ में उहो फ़क़ीर आयो ऐं अची महल ते दाहूं रड़ियूं करणु लॻो। जॾहिं दाहूं रड़ियूं कई त मूमल जेका बि त दरी खोले उन दरवेश खां पुछियो त तूं छो दाहूं रड़ियूं पियो करीं? चई मां मूंखे अहिड़ी बीमारी आहे जंहिंजो छॾे ई कोन थी ऐं हुनजो इलाजु सिर्फ़ु इहो सूअर जो ॾंद आहे। महिरबानी करे मूंखे सूअर जो ॾंद ॾियो। त मूमल जेका खणी उहो ॾंद फ़क़ीर खे ॾेई छॾियो। फ़क़ीर छा कयो जो उहो समूरो ख़ज़ानो खणी ऐं ॿिए मुल्क रवानो। ऐं जॾहिं राजा नंद निहारींदे इहा ख़बर पई त इहो जेको आहे सो ॾंद जेको आहे सो मूमल फ़क़ीर खे ॾेई छॾियो। पोइ त तमामु हुनखे कावड़ आई। नेठि मारण ते उहो मूमल खे तेसिताईं हुनजी धीअ सूमल जेको आहे सो बचाए वरितो ऐं हुन वाइदो कयो त बाबा आउं इहो सॼो ख़ज़ानो तोखे वापसि कराए ॾींदुसि। ईअं करे कुझु ॾींहंनि खां पोइ सूमल जेका आहे जैसलमेर जे भरिसां हिकु नदी जे भरिसां हिकिड़ो महिलात ठारायो। उहो बि जेको सो जादू जो दौर थियो, तिल्स्माती महल हो। उन में केतिरा ई बाग़ लॻायईं, ख़ुशबू वग़ैरह जा गुल लॻायईं। उन खां पोइ ॿाहिरियां 4 कुंडूं जेके हुयूं महल जूं उन ते जेके हिकिड़ा शींहं बीहारे छॾियईं। शींहं बि उहो तिल्स्माती हुआ जेके उहे रड़ियूं कंदा त माण्हुनि जो जेको आहे सो हियूं फाटे पवंदो। ऐं अंदरि हिकिड़ी नहर ठाराईं जंहिंजो पाणी जो लहरूं जेके हूंदियूं एॾो शोर कंदियूं हुयूं जो माण्हू हैरान परेशान थी विया। ऐं इहो शहर जेको जिते महल ठहियो इहो लुधाणे नाले शहर हो।
ऐं लुधियाणो जेको हो सो वॾो तीर्थ आस्थान हो। उते वॾा वॾा माण्हू ईंदा हुआ ज़ियारतूं करणु वग़ैरह। त उन्हनि खे बि ख़बर पई त भई ऐं मूमल जेको आहे इहो सॼो त्रिस्माती चकर हलाए उन खां पोइ ऐलान करायो त बाबा जेको बि महल में सही सलामत पहुची ईंदो उनखे असीं मूमल उन्हनि सां शादी कंदी। त केतिरा ई वॾा वॾा माण्हू आया पर हू जेको आहे डिॼी उन खां पोइ ऐं जॾहिं डिॼंदा हुआ ऐं उन्हनि जी मूमल जी जेका नौकिरियाणी हुई नातिर हुई उहा घुमरो ॾेई ऐं लिकी हली वेंदी आहे। उहे वीचारा वेंदा जेसि ताईं मूमल जा माण्हू ईंदा उन्हनि खे जेको आहे कुटे मारे जेको माल मिल्कियत हूंदो उहो वरी फबाए खणी वेंदा उहो ॿाहिरि वेंदा ईअं कई वधी वियो आहे। उन ज़माने में हमीर सूमरो बि हुकुमरान हो। उन जा 3 दोस्त हुआ जंहिंमें हिकिड़ो दोस्त जो नालो हो हमीर राणो। जॾहिं राणू पंहिंजे जे दोस्तनि सां गॾु हिकिड़े हंधि कचहरी करे रहियो त हिकिड़ो अमरा विचां समूह आयो बि उहो ॾिसण में त हिकिड़ो ख़ूबसूरत जवान हो पर कपिड़ा फाटा पिया हुआ का शइ कोन हुई। डोड़ी वञी राणे ऐं उन दोस्तनि उन्हनि खे सलाम कयो ऐं अर्ज़ु कयईं ॾे ख़बर तूं किथे जो किथां थी आयो आहीं। त हुन चयो त भई आउं बि शहज़ादो हुउसि पोइ इहो मूमल जे हुस्न जी साराह ॿुधी हिते आयुसि ऐं हिते सभु कुझु लुटिजी वियो मुंहिंजो हाणे आउं हुते ऋण में पियो रुलां। त राणे खे बि ख़्यालु थियो त भई आऊं बि वञा हिते। त राणो पंहिंजे 3 दोस्तनि सां गॾिजी उन महल न वियो। उते लोको ॾियारियऊं माना ऐलान करायूं त भई माण्हू आया आहिनि। त उनजी मूमल जी नौकिरियाणी नातिर ॿाहिरि निकिरी आई। नातिर पहिरियां ॿियनि 2 दोस्त जेके राणे सां गॾु हुआ उहे पिया पर उहे फासी पिया ऐं उहे उते उन्हनि जी मिल्कियत कढी पैसा कढी माण्हू भॼी विया ऐं उहो पाण वरी वापसि आया। पर राणो जेको हो सो तमामु घणो सियाणो। राणे चयो त इहा शइ आउं चैलेंज करियां थो आउं खटी। नेठि राणे पहिरियां डरंदे नदी में जेको चश्मो हो नदी टाइप ठहियलु उन में सोपारी खणी उछली त उहा सोपारी तर में बीह रही ऐं तर ॾिठो त हुन मां अंदाज़ो लॻायो त जेके हीउ जेको आहे सॼो जादू जो चकर आहे ॿियो कुझु कोन्हे। ईअं ई घोड़े ते चढ़ी नातिर सां गॾु वियो। नातिर सां गॾु जॾहिं वियो त नातिर तमामु घणी कोशिशि कई लिकण जी होॾां निकिरां पर राणो तमामु होशियारु शातिर दिमाग़ माण्हू जेॾी महिल हुन कयो त हुन नातिर खे जेको आहे वञी वारनि मां ते जलियो ऐं नेठि वठी अंदरि वियो त अंदरि बि उते हिकिड़ी अहिड़ियूं शयूं रखियलु 7 खटूं रखियलु हुयूं ऐं 7 ई खटूं 6 खटूं उन्हनि मां कचे सुट सां वाणियलु हुयूं ऐं उन्हनि खटुनि जे हेठां जेको हो खूह हूंदा हुआ। त राणे कोशिशि कई पंहिंजी लठ सां उनखे कई ॾिठो त सभु 6 खटूं त बट ते वञी किरियूं बाक़ी 7 ई खट ते जेको आहे सो कोशिशि कई त हीउ उन में को फ्रेम ब्रेम रखियलु कोन हो त राणो उते चढ़ी वेही रहियो कि वाह हाणे आउं कामयाबु थी वियुमि मूंखे मुंहिंजी मूमल सां मूंखे ॾेखारियो। त नातिर हिते दिमाग़ हलाए चई हाणे त हीउ ॿिया सभु त्रिस्माती चकर टिपी वापसि पहुची वियो आहे हाणे हासिलु करण वारो आहे। त हुन चई त हीउ 9 भेणूं हुयूं ऐं हुन जूं बालियूं हुयूं चई त हाणे हिननि में हिकिड़ी मूमल बीठल आहे हिननि खे तूं सुञाण। हाणे वरी हिकिड़ो वीचार राणे लाइ त राणे ॾिठो त जॾहिं सभु गॾु थियूं त ॾिठो त हिकिड़ी छोकिरी ते जेको भौर जेको हो त हुनजी वारनि ते हली रहियो। राणो सम्झी वियो त इहा ई मूमल आहे। पोइ राणे वञी ॿांह मझलियो चई हीउ मूमल आहे त बाक़ाइदे मूमल बि पोइ मूमल जी हुन सां शादी थी। इन कामयाबी ते शादी थी। थोरनि ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो राणो वापसि आयो ॻोठु त हमीर खे ख़बर पई। हमीर चयो त भई हमीर खे दिलि में रहिजी वियो त भई तूं इहो मूमल हासिलु करे ॾे। हुनखे हसद साड़ अची पैदा थियो चई हाणे महिरबानी करे मूंखे बि मूमल सां मिला। त राणे चयो भई जेको आहे सो तूं हीअं कर पंहिंजो वेस बदिलाए तूं मूं सां गॾु हल। जीअं ई वेस बदिलाए उते वियो त उते मूमल हुनखे सुञाणी वई त हीउ जेको आहे राजा हमीर आहे।
त उन कारीगरी करे चई त हीअ मेंह बीठी आहे, हिनखे तूं ॾो त असीं अचूं था। त राणो हमीर साईं बादशाह माण्हू मेंह करे ॾुधल ई न हुजे हुनजी, त ॾुधई त हुनजा हथ बथ सॼा ख़राब थी विया। हाणे हुनजे हथनि ते मेर लॻी वई, हू लॻी वई। पर चई त राणू करे त पटी वियो आहे मूंसां, पर ईअं ई थी राणू वारा त अंदरि हलिया विया, महल में वञी आराम कयूं। पोइ ईअं हमीर सूमर ॿाहिरि निकिरी आयो। पोइ हमीर सूमरे जे हसद साड़ थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ राणे खे हिकिड़ो नियापो कासिद जे ज़रिए नियापो मोकिलियईं त भई तोखे तुंहिंजा दोस्त सारे रहिया आहिनि, महिरबानी करे तूं उन्हनि सां अची मिली वञ। त इहा ख़बर मूमल खे पई। मूमल चयो त ठीकु आहे, इहे तुंहिंजा दोस्त आहिनि न, तुंहिंजा यार आहिनि, तूं वञ उन्हनि सां मिली अच। जॾहिं राणू हुते आयो वापसि दोस्तनि सां मिलण, त हमीर छा कयो, हिननि खे क़ैद करे छॾी, राणे खे क़ैद करे छॾी। पोइ हिकिड़ो ॿ ॾींहं थिया त हिननि जे विच में राणू बि जेको आहे मूमल खे सारींदो रहियो, मूमल राणे खे सारींदी रही। पोइ चारि चङा विच में पिया, उन्हनि जी करे आज़ादु करायो और राणे खे। पर हमीर इहो शर्त रखियो त राणो वरी मूमल जो मोह बि न ॾिसो, मोह बि ॾिसो। पर साईं चवंदा आहिनि त इश्क अहिड़ियुनि शयुनि खे, इश्क अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे त मञींदो ई कोन्हे, मञींदो कोन्हे। राणो छा कयो त लिक छुप में हिकिड़ी ॾाची हुई जेका तमामु तेज़ हलंदी हुई, तेज़ हलंदी हुई। त उन ते चढ़ी ऐं मूमल वटां थी ऐं सुबुह जो वरी वापसि वरी ईंदो। ईअं कुझु ॾींहं गुज़रिया। हिकिड़े ॾींहुं जीअं राणू व्यंजण लाइ वियो त उनजी घरवारी उनखे ॾिसी थो त उहो जॾहिं पाणी जिस्म तां हारियईं त काक जॾहिं मूमल सां मिलंदो त उनजे बदन ते जेका हुई सा ज़री ऐं मुख़्तलिफ़ रंग ऐं उहो जिस्म ॻाढ़ो थी वियो, उहो ॻाढ़ो पाणी ठहंदो। इते इहा सम्झी वई त इन ॻाल्हि में को चकर आहे। ऐं जेका राणे जी घरवारी हुई उहा वरी हमीर जी भेण हुई, माना हमीर जो सालो राणू सालो। पोइ इहा ॻाल्हि वञी हमीर सां कई, हमीर सम्झी वियो चई हीउ वञे पियो हुते, इहा महल जो ई रंग आहे जेको हुनजे जिस्म तां लथो आहे। पोइ वरी हिनखे क़ैद कई, क़ैद करे ॿाहिरि कढई, क़ैद करे अंदरि रखियईं। हुन खां पोइ हुनजी भेण जेका आहे वेही नेठि हिनखे आज़ादु कराई। पर जेको आहे सो हमीर छा कयो त जेके बि ॾाचियूं हुयूं उन्हनि जे पेरनि में मेखूं हणाए छॾियईं, पेरनि में मेखूं हणाए छॾियईं त जीअं राणू वापसि उते मूमल वटि न पहुची। ईअं ई मूमल जेका आहे सा परेशान थी वई। केतिरा ई ॾींहं गुज़री विया। नेठि इहो फ़ैसिलो कयईं त आऊं राणे वटि उमरकोट वञी। ईअं आहिस्ते आहिस्ते थींदी थींदी रुलंदी घुमंदी राणे वटि अची पहुती। राणे उनखे मूमल खे उते सुञातो कोन, पर उनखां थोरो अॻु जी बि हिकिड़ी कहावत आहे, पर उहा केतिरे क़दुरु सची आहे, केतिरे क़दुरु कीअं, पर शाह लतीफ़ बयानु कई आहे त राणू उनखां अॻु हिकिड़े दफ़ा वियो हो। पोइ कावड़जी वापसि आयो। कावड़जी वापसि ईअं आयो जो जॾहिं हुते महल में पहुतो त सूमल जेका हुई सा राणे जा कपिड़ा पायो सुती हुई पंहिंजी भेण मूमल सां। त हुन सम्झो त को इहो गैर मर्द आहे, उते हू पंहिंजी निशानी छॾे, लठ निशानी छॾे वापसि वरियो। पोइ त मूमल सम्झी त हीअ लठ जेका आहे त राणे जी आहे, राणो कावड़जी वियो आहे। पोइ मूमल उते आई, उमरकोट में अचे थी। पोइ राणू सुञाणे कोन, पर हुन सां गॾु राणे सां गॾु रांदि कंदी, चौपड़ रांदि कंदी। हिकिड़े दफ़ा जीअं हुन ढालो हीअं हयो थिए त ओचितो हुनजे बांह ते हिते लिखियलु हो बांह ते राणू लिखियलु हो। उहो सम्झी वियो हिते राणे खे कावड़ आई, राणू हीअं हलियो वियो। पोइ त मूमल जेके त मिंथूं कयूं त आऊं हीअं महिरबानी कर, पर राणू जेको गैरतमंद मर्द हो उन इहो क़बूल न कयो। पोइ नेठि मूमल जेका आहे सा परेशान थी, जेका आहे सा बाहि जो हिकिड़ो मच ॿारियो ऐं टिपी पई हुनखे ऐं सड़ी ख़तमु थी। इहा ख़बर जॾहिं राणे खे पई त राणू बि जेको आहे सो डुड़ंदो हुन बाहि में पियो। ईअं ॿई आशिक सड़ी हिन दुनिया मां लालणो कयूं ऐं पोइ अॻिते हली ख़ुदा जी दरबार में मिलिया। इहो मूमल ऐं राणे जो किसो। उन में हीअ हिकिड़ी तमसील रखियलु आहे, शाह हुन में तमसील रखी आहे त भई
हीअ दुनिया हिकिड़े महल वांगुरु आहे। उन में उन महल ताईं, महल माना महल जे अंदरि रब पाक जी ज़ात आहे, रब पाक जी ज़ात आहे। उन महल ताईं पहुचण लाइ इंसान खे केतिरियूं तकलीफ़ूं ऐं ॾुख मिलनि था, उन जी तमसील करे इहो बयानु कयो वियो आहे त ख़ुदा ताईं पहुचण जे लाइ केतिरा न ॾुखिया रस्ता आहिनि, ऐं जेको धणी इहे रस्ता क्रॉस करे अॻिते पहुचे थो उहो ज़रूरु पंहिंजे मालिक सां मिले थो। इहो मूमल राणे जो किसो। हाणे इंशाअल्लाह आख़िरी जेको हिन जो सुमरा दौर जो दास्तान रहियो आहे उहो सोरठ राय ॾिया जा जेको जल्दी तव्हां पेश कयो वेंदो। उन खां पोइ जेको आहे समन जो दौर शुरू थींदो, ऐं समन जे दौर खां पोइ तव्हांजे लाइ हिकिड़ो पेपर ठाहींदासूं जेके बि हेसि ताईं आउं लेक्चर ॾेई चुको आहियां उन्हनि मां ई सुवाल हूंदा। ऐं सिंधी अदब जा दौर अरबनि जो दौर आहे, उन खां पोइ जेको आहे सो सुमरनि जो दौर आहे, ऐं उन खां पोइ समन जो दौर करे पोइ तव्हांखे इहो पेपर कराईंदासूं। पेपर कराए त जीअं तव्हांखे जेके शयूं ॿुधायूं वयूं आहिनि उन्हनि मां तव्हां केतिरी ॼाण हासिलु कई आहे। ऐं आउं यकीन सां तव्हांखे ॿुधायां थो जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा शागिर्द जिन सिंधी लेक्चरशिप जे लाइ अप्लाई कयो आहे उन्हनि जे लाइ वॾी मदद साबित थींदी ऐं असीं उहो पेपर रखंदासीं। ऐं हथरादू तौर ते ठाहींदुसि। उन खां पोइ फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जा CSS जा, ऐं उन खां सवाइ जेको आहे सो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा सिंधी जा जेके पेपर पुराणनि दौरनि में वरिता विया आहिनि उहे मुकमल तौर ते तव्हांखे हल करे ॾिना वेंदा, हल करे सम्झाया वेंदा त भई हीउ जेको आहे सो प्रोसीजर आहे। हिन तरीक़ेकार ते जेको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन पेपर वठंदी आहे त उहो तव्हांजे शागिर्दनि जे लाइ ऐं सिंधी अदब जे पढ़ंदड़नि लाइ तमामु फ़ाइदेमंद थींदो। इहो इंशाअल्लाह अॻिते लाइ कंदासीं। ऐं उन खां अॻु पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकिड़ो प्रोग्राम असां मादरी इल्मी बौद्धर फारम जे हेडमास्टर साईं मोहम्मद इलियास थेबो ते करे रहिया आहियूं, जेको जल्द तव्हां ताईं पहुचंदो। मादरी इल्मी जेको आहे सो तमामु वॾो इदारो आहे जिते हज़ारे शागिर्द पैदा कया आहिनि, ऐं उहो साईं मोहम्मद इलियास थेबो तमामु बहितरीनु उमरकोट ज़िले जो एडमिनिस्ट्रेटर आहे। उन मुतलिक़ प्रोग्राम कंदासीं। ॾिसणु न विसारिजो। तेसिताईं ॾींदा इजाज़त। साथ सलामत सिंध।